सिंध धरतीअ जा थई दिलेर माण्हू मुल्क मुंहिंजे जा मतेर माण्हू हिन भिट धणी जी बूअ में अञा जोल रहल पिया जूअ में अञा जोल रहल पिया जूअ में। हर साल जियां हिन साल बि 5 दिसंबर 2021 सिंधी सकाफ़त वारे दिहाड़े ते थींदो सिंधी सकाफ़त जो जश्न। सकाफ़त जे हिननि रंगनि खे अवां जी सोशल मीडिया स्क्रीन ताईं पहुचाईंदो सिंध जो पहिरियों वेब चैनल न्यूज़ रूम HD। तारीख़ यादि रखना 5 दिसंबर 2021। जो सिंध के टुकर करे सजा उन्हीं ले गोलियां कुत्ते जियां लठे लोडे सो को न इज्जतदार आ सो बकरत खार आ गदार आ।